बाबा माल जो वापार करे कराची ऐं हैदराबाद लाइ ट्रकूं भरे वेंदो हो। मूं तॾहिं मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो हो ऐं सदफ़ तॾहिं इंटर ए ग्रेड में पास कयो हो। चाचा उमर जी वॾी धीअ सदफ़ ऐं मुंहिंजी मङणी बि तॾहिं ई थी वई। सदफ़ मूं मथां ऐं आउं सदफ़ मथां साह पसाह छॾींदा हुआसीं। जॾहिं सदफ़ इंटर खां पोइ डॉक्टरी लाइ प्री एंट्री ॾिनी त डॉक्टरी में सिलेक्ट थी वई ऐं उन्हनि ई ॾींहंनि चाचा उमर खे फालेज थी पियो हो। चाचा उमर अॻे ई ग़रीब माण्हू हो ऐं असीं बि ग़रीब हुआसीं ऐं वरी चाचा उमर खे औलाद में सिर्फ़ु 3 न्यायूं हुयूं। वॾी धीअ सदफ़ हुई। हिकिड़ो त गुरबत, ॿियो घर में बीमारी ऐं टियों वरी डॉक्टरी जी पढ़ाई ऐं ॻरा ख़र्च। सदफ़ हालतुनि जे हथकड़ियुनि में अहिड़ी त क़ाबू थी वई जे नेठि सभिनी ॻाल्हियुनि खे मुंहुं न ॾेई सघण जी सघ न रखंदे हुन हिकु ॾींहुं मूंखे इहो चई रोई ॾिनो हो त आसिफ़ आउं पढ़णु छॾियां थी। न सदफ़, पढ़णु कीअं छॾींदे? आसिफ़, हालतुनि जे अॻियां हार खाई वेठा आहियूं। तूं ॿुधाए, बाबा बीमार, घर में गुरबत, अम्मा वीचारी किथां पूरी करे? तॾहिं त ॾाह न चयो आहे अहिड़ो सोन ई घुरियो जेको कन छिने। अम्मा मुंहिंजे करे कंहिंजे अॻियां हथ टंगे ऐं आउं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे लॉन में साहेड़ियुनि सां गॾु ॿांह लोॾे हलां। मूंखे मुंहिंजो ज़मीर मलामत करे थो आसिफ़, आउं हाणे यूनिवर्सिटी कोन वेंदसि। ऐं पोइ राति जो मूं इहो ज़िक्र बाबा ऐं अम्मा सां कयो हो त सदफ़ जो ख़र्च ऐं संदन घर जो ख़र्च पाण पंहिंजे कुल्हनि ते खणूं था। वक़्त जी घड़ी आहे गुज़री वेंदी, सदफ़ डॉक्टर थींदी त पोइ इहे सभु ॾुख लही वेंदा। ऐं पोइ सुबुह सवेल बाबा खां 20,000 खणी सदफ़ खे ॾिना हुआ ऐं इहो वचन कयो हुअमि त सदफ़ तूं हिमत करे पढ़ंदी रहिजांइ, पोज़ीशनूं माणजांइ, बाक़ी घर ऐं तुंहिंजे ख़र्च लाइ आउं रातो ॾींहुं महिनत कंदो रहंदसि। बसि हाणे तूं पढ़ ऐं आउं इल्म जे हिन राउंड खे इते ई अलविदा चवां थो। ऐं पोइ मूं पढ़णु छॾे ॾिनो हो ऐं आउं सदफ़ जी पढ़ाई जे लाइ बाबा सां गॾु कॾहिं वापार त कॾहिं ॿनीअ जो धंधो करे सदफ़ जो घर पारींदो हुअसि ऐं ख़र्च भरींदो रहियसि। यादि अथमि त जॾहिं हुन डॉक्टरी जो 2 साल पूरो कयो हो त उन हिकिड़े ई साल में पहिरीं चाचा उमर ऐं पोइ बाबा जल्दी जान छॾे विया। हाणे त मूं लाइ माॻी वॾो मसइलो बणिजी पियो। हिकिड़े पासे चाचा जे घर जो ॿार, ॿिए पासे पंहिंजे घर जो ॿार। सदफ़ जी पढ़ाई जा ॻरा ख़र्च, नंढड़ा भाइर, अम्मा, चाची ऐं चाची जूं 2 धीअरूं। वॾी फैमिली सफ़ा वक़्त जे अहिड़े वहकिरे में अची वियसि जे रातिनि जूं निंडूं हराम थी वयूं हुयूं। ऐं पोइ घर जा ॻह ऐं माल विकिणंदे